अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा उम्मीद कयां तो सब दोस्त ठीक है खुश हूंदा। अज ड्रामा मल्हाया जो ड्रामो है केटन जो उनके बारे में तव्हांखे ॿुधाईंदासीं। उनकी रिकॉर्डिंग मुकमल थी चुकी है। हाणे उनजा तमाम जल्द तव्हांखे टीज़र ॾिसण लाइ मिलंदा। वो शो तमाम जल्द ईंदो केटन ते। असांजी वीडियो पसंद अचे तो वीडियो खे लाइक ज़रूर कजो ऐं चैनल ते नवां आहियो तो चैनल के सब्सक्राइब करे छॾिजो। केटन ते मल्हाया ड्रामो अचण वारो आहे हड़ई हिकु जहिड़ा ऐं सिंध टीवी ते जहिड़ियूं ज़ालूं तेड़ा मुड़ुस ड्रामो मल्हाया अचण वारा उनजी भी रिकॉर्डिंग हले पई ऐं हीउ ड्रामो भी रिकॉर्ड थिए पियो। हीउ तमामु जल्द केटन ते हिन जो टीज़र अचण वारा आहिनि। त हाणे ॾिसूं था त ॿिन्ही ड्रामनि मां कहिड़ो हिट ड्रामो मल्हाया थिए थो, कामयाबु थिए थो। सो तव्हांखे भी अगरि मल्हाया ड्रामनि जे बाबति ॼाण खपे त असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। ऐं हिन में सिंध जा नाले वारा वॾा वॾा अदाकार आहिनि। हीउ ज़फ़र जसकाणी जेको डायरेक्टर आहे ऐं हिन में ख़ूबसूरत ऐं तमामु बहितरीनु अदाकार कमु करे रहिया आहिनि, जेके सिंध जा नाले वारा सुठा सुठा ऐं मल्हाया अदाकार आहिनि। ऐं हीउ ड्रामो ॾिसूं भला केटन ते कहिड़ो रंग छॾण वारो आहे। ऐं सिंध टीवी जो भी मल्हाया ड्रामो आहे, उनमें भी मश्करनि जे ॻोठ जा जेका ड्रामा जेका अदाकार आहिनि मश्करनि जे ॻोठ जा उहे भी सभु आहिनि। ऐं हिन में भी मल्हाया अदाकार आहिनि। हाणे ॾिसूं भला ॿिन्ही मां कहिड़ो ड्रामो सक्सेस थिए थो। ऐं हिन जी जेका रिकॉर्डिंग आहे उहा तमामु बहितरीनु नमूने सां कई वई आहे। इन में फ़न तमामु जाम इस्तेमालु कयो वियो आहे। बाक़ी तव्हांखे असांजो वीडियो ही कीअं लॻो असांखे ॿुधाइजो। तव्हां केतिरो इंतज़ारु कयो पिया इहो भी असांखे ॿुधाइजो। मल्हाया ड्रामनि जे बाबति। बाक़ी जिते जो ख़ुशि हुजो, आबाद हुजो।